अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविजन न्यूज़ जो पारां मां आहियां मुंहिंजो मेज़बान फ़याज़ नाइज। नाज़रीन, जीअं 3 डिसंबर वेझो थो अचे तीअं जेको आहे सॼी सिंध जेको आहे उहो सक़ाफ़ती रंगनि सां रंगिजी चुकी आहे ऐं मुख़्तलिफ़ शहरनि जे अंदरि, मुख़्तलिफ़ ॻोठनि जे अंदरि, मुख़्तलिफ़ स्कूलनि में, कॉलेजिस जे अंदरि, मुख़्तलिफ़ जेको इंस्टीट्यूशन्स जे अंदरि जेके मुख़्तलिफ़ तक़रीबूं रखियूं थियूं पियूं वञनि, मच कचहरियूं जेके काफ़ी अरसे खां सिंध मां ॼण चओ त मोकिलाए वियूं हुयूं, उनजो सिलसिलो बि हाणे वरी असां के नए सिर जेको आहे सॼी सिंध में जेको आहे उहो रिवाइव थींदे नज़र अचे थो पियो। ऐं सिंध टीवी जेको आहे पंहिंजी रिवायत जे मुताबिक़ जीअं हर साल जेको आहे हिकिड़ो थीम ॾींदी आहे सक़ाफ़ती ॾींहं जे हवाले सां। हिन भेरे सिंध टीवी जेको थीम ॾिनो आहे त सुस्ती न महिनत, ॻाल्हियूं न अमल, तमामु हिकिड़ो इंतिहाई जेको आहे अहिड़ो थीम आहे जंहिं ते यकीनी तौर ते सिंध जे अंदरि जेको मुख़्तलिफ़ सेमिनार्स जे अंदरि, मुख़्तलिफ़ कॉन्फ्रेंसिस जे अंदरि जेका गुफ़्तगू थिए पई, उन मां बिल्कुलु इहा ॻाल्हि निकिरी निर्वार थी चुकी आहे ऐं वाज़े थी वई आहे त सिंध खे वाक़ई इन स्लोगन जी ज़रूरत आहे। ऐं इहो स्लोगन जेको आहे उहो असांखे न सिर्फ़ु स्लोगन जी हद ताईं, नारे जी हद ताईं या हिकिड़े थीम जी हद ताईं, पर इहो असांखे पंहिंजी ज़िंदगी जो इहो इन सम्झो त हिकिड़ो मक़सदु बणाइणो आहे इन ॻाल्हि खे। छाकाणि त सिंध जेका आहे हिन वक़्तु जंहिं सिंध खे असां ॾिसूं था पिया, उहा सिंध जेका असां हिकिड़ो तसलसुल था ॻणियूं त असां मुंहं जे दड़े जी जेका तहज़ीब आहे उन जा वारिस आहियूं, पर उहो मुंहं जो दड़ो जेको उन वक़्तु हुयो ऐं 7000 साल जे क़रीब ॿुधायो वञे थो, एॾो पुराणो शहर जेको हुयो, जंहिं वक़्तु दुनिया जे अंदरि एॾनि वॾनि शहरनि जो शायदि एॾो वॾो रिवाज़ु न हुयो। मुंहं जो दड़ो जेको हिकिड़ो कारोबारी मर्कज़ हो उन वक़्त जे तहज़ीबुनि जे विच में, ऐं उहो मुंहं जो दड़ो जेको अॾींदड़ जेके माण्हू हुआ उहे जेके एॾा महिनती हुआ, जेके मुख़्तलिफ़ पंहिंजो ॾूरान इलाइक़नि ताईं पंहिंजो कारोबार कंदा हुआ ऐं उन वक़्तु जेका दुनिया जे सॼी दुनिया जे अंदरि उन वक़्तु जेके तहज़ीबूं हुयूं उन्हनि ताईं उहे पहुचंदा हुआ, उते पंहिंजो वाणिज्य वापारु कंदा हुआ। पर अॼु जेका असां सिंध ॾिसूं था पिया ऐं उनजो जेको शहरु आहे मुंहं जो दड़े जो, उनजी जेका तरतीब आहे ऐं जंहिं नमूने सां उहे सिधियूं घिटियूं ऐं उनखां पोइ एॾो वॾो जेको आहे ग्रेट बाथ जे नाले में जेको एॾो वॾो जेको स्विमिंग पूल आहे, मतिलबु जेको हिन वक़्तु हिकिड़ी मॉडर्न लाइफ जा जेके बि तस्वर आहिनि उहे 7000 साल पहिरें जेको आहे हिन धरती ते दुनिया जे हिन में किथे नज़र अचनि था त उहो सिंध जे अंदरि नज़र अचनि था पिया। ऐं सिंधू माथिरी जी उहा तहज़ीब जेका आहे, सिंधू तहज़ीब जंहिंखे जेका कश्मीर खां वठी जेको आहे कराची ताईं जेका फैलियल आहे, ऐं न सिर्फ़ु कश्मीर खां कराची ताईं फैलियल आहे, पर उनजी जेका वुसत हुई उन वक़्तु बि उहा हिन वक़्तु जे पाकिस्तान खां केतिरो ॿाहिरि हिंदुस्तान जा केतिरा इलाइक़ा जेके आहिनि उहे जेको आहिनि उन तहज़ीब जे जो हिकिड़ो हिसो हुआ। उहा तहज़ीब जेका आहे अॼु जेकॾहिं असां पंहिंजे बारे में सोचूं था पिया त अॼु जेको आहे असांखे जेको मुंहं जे दड़े जे वक़्त में असां दुनिया जे लीडिंग जेका आहिनि तहज़ीबुनि में हुआसीं, कारोबार जे हवाले सां ऐं पंहिंजो क्राफ्टमैनशिप जे हवाले सां, यानी हुनर ऐं उन वक़्त जा जेके हुआ उहे असां वटि हुआ। अॼु असां छो दुनिया जे अंदरि इनोवेशन्स जेके नयूं थियनि पियूं, जेको साइंस ऐं टेक्नोलॉजी जेके उहे थियनि पियूं, उन में असां छो न आहियूं? इहो हिकिड़ो बुनियादी सुवालु आहे। छो अॼु असां वटि दुनिया जी का बि जेके वॾा जेके शयूं नज़र अचनि थियूं पियूं त दुनिया जी का बेस्ट यूनिवर्सिटीज़ में असांजी यूनिवर्सिटी न आहे? दुनिया जे अंदरि जेके वॾा जेके तहक़ीक़ात थियनि थियूं पियूं, दुनिया जे अंदरि जेके वॾा इदारा आहिनि, उन्हनि में असां जो को इदारो छो उन लेवल ते छो न पहुतो आहे? दुनिया जे अंदरि जेके मेडिकल साइंस जे अंदरि जेको इनोवेशन्स थियूं आहिनि, असां छो उन्हनि इनोवेशन्स में असांजो हिसो पती छो न आहे? छो असां का हिकु एॾी वॾी ज़बरदस्त इस्पताल न ठाहे सघिया आहियूं जो दुनिया जा माण्हू अची हिते इलाजु कराइनि, बजाए जो हितां जा माण्हू अमीर माण्हू वञी दुनिया जे ॿियनि इलाइक़नि में इलाजु कराइनि? इहे केतिरा ई उहे सुवाल आहिनि जिन ते जेकॾहिं सोचे थो त असांखे इहो महसूसु थिए थो त दुनिया जेॾी तेज़ी सां महिनत करे थी पई, दुनिया जेतिरी अमल करे थी पई, असां उनजी भेट में ॻाल्हियूं वधीक कयूं था पिया, असां वटि अमल जी खोट आहे। तंहिंजे करे हिन दफ़े सिंध टीवी जेको त पंहिंजो जेको हिंद कल्चर डे जो सक़ाफ़ती ॾींहुं जेको थीम ॾिनो आहे त सिंध खे जेकॾहिं असां वाक़ई इन सक़ाफ़त सां ऐं पंहिंजी तहज़ीब सां ऐं पंहिंजे उन सां मुहबत कयूं था पिया त पोइ असांखे यकीनी तौर ते पंहिंजे उन समूरे जेके तरीक़ेकार आहे उनखे असांखे रिविज़िट करिणो पवंदो, नए सिर सोचणो पवंदो ऐं असांखे हिकिड़े ॻाल्हियुनि मां निकिरी हिकिड़े डूअर नेशन जे तौर ते अमली मैदान में जेको आहे उहो पंहिंजो क़दम पंहिंजो
पंहिंजा जेके मञाराइणो पवंदो पंहिंजो जेको आहे ऐं जेसिताईं ईअं न थींदो तेसिताईं शायदि असां दुनिया जे शायदि छा बल्कि यकीनन असां दुनिया जे तहज़ीबुनि जे हिन वक़्तु जेका दुनिया जे क़ौमुनि सां असां कुल्लो कुल्ले सां मिलाए न हली सघूं। नाज़रीन, इहो इब्तिदाई नोट पर अॼु प्रोग्राम जेको असां कंदासूं उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी जे बारे में कंदासूं। पाकिस्तान पीपल्स पार्टी जंहिंखे 50 साल पूरा थिया आहिनि ऐं 50 सालनि जो अरसो जेको आहे उहो यकीनी तौर ते पाकिस्तान जे सियासी मंज़रनामे ते 67 खां वठी जॾहिं खां इहा पार्टी वजूद में आई उन वक़्तु अयूब ख़ान जो दौरु हुयो। उन अयूब ख़ान जे ख़िलाफ़ बि जेका मूवमेंट हुई उनमें उहा मूवमेंट मुख़्तलिफ़ हवालनि सां जारी हुई। वॾी यूनिट जे ख़िलाफ़ बि अॻे तहरीकूं मैदान ते हुयूं। ख़ुदि बंगाल जे अंदरि बि हिकिड़ी मूवमेंट हुई, पर ज़ुल्फ़िकार अली भुट्टे साहिबु जॾहिं उन मूवमेंट में पाण अची हिसो वठणु शुरू कयो त उहा मूवमेंट ख़ासि तरह जेको हिन मौजूदा पाकिस्तान आहे उनमें उहा काफ़ी सघारी थी। उनखां पोइ ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी हुकूमत जो दौरु, उनखां पोइ जेको आहे ज़िया जो दौरु, कारो दौरु जेको आहे जेको मार्शल जेको जंहिंमें फांसियूं हुयूं, जंहिंमें जेको आहे पंहिंजो फटका हुआ, जंहिंमें कोड़ा हुआ, जंहिंमें सज़ाऊं हुयूं, जेल भरिया पिया हुआ ऐं सियासी कारकुननि जे मथां गनशिप हेलीकॉप्टर्स जे थ्रू जेको आहे पंहिंजो फायरिंगूं पिए थियूं, उहो जेको दौरु हुयो। ऐं उनखां पोइ उन जे अंदरि पीपल्स पार्टी जो रोल, उनखां पोइ वरी 90 जो ॾहाको जिते पीपल्स पार्टी जा ॿ दौर अचनि था बेनज़ीर भुट्टो साहिबा जी क़यादत में, यानी ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी पीपल्स पार्टी ऐं उनखां पोइ ज़िया जे मार्शल लॉ में जेको पीपल्स पार्टी जो रोल हुयो, उनखां पोइ पीपल्स पार्टी बेनज़ीर भुट्टो जी हुकूमत जे क़यादत में हुकूमतूं जेके कयूं ऐं उनखां पोइ 27 डिसंबर 2007 खां पोइ जेका पीपल्स पार्टी आहे। इहे मुख़्तलिफ़ दौर आहिनि, पर हिननि 50 सालनि में यकीनी तौर ते पाकिस्तान जे सियासी मंज़रनामे ते पीपल्स पार्टी हिकिड़े अहम जेको आहे हिकिड़े कैरेक्टर जे तौर ते हिकिड़े अहम किरदारु पंहिंजो जेको रोल अदा कंदी रही आहे, हिकिड़ो अहम रोल अदा कंदी रही आहे पाकिस्तान जे सियासी मंज़रनामे ते। उन ते गुफ़्तगू कंदासूं। अॼोके प्रोग्राम में असांखे जॉइन कयो आहे सिंध टीवी जे डायरेक्टर न्यूज़ शोएब कुरैशी साहिबु, उनखे बि हिन गुफ़्तगू में शामिलु कयूं था। असां कोशिशि कंदासूं त हिन प्रोग्राम जे दरमियान जेको आहे असां जेको आहे ॿियनि तजदीदगारनि या सियासी अॻुवाननि खे जा व्यू पॉइंट बि पीपल्स पार्टी जे हवाले सां तव्हां ते पहुचाए सघूं। कुरैशी साहिबु अस्सलाम वालेकुम। कीअं था ॾिसो 50 साल पीपल्स पार्टी जा, ऐं तव्हां असांजी उमिरि खां वॾी आहे पीपल्स पार्टी, बिल्कुलु बिल्कुलु, ऐं 50 साल जे अॼु ॾींहुं ताईं बहरहाल उहो पाकिस्तान जे सियासी मंज़रनामे ते हिकिड़ो सगारो किरदारु जेको हुनजो पीपल्स पार्टी जो अॼु बि नज़र अचे थो पियो। तव्हां कीअं रेट कंदव पीपल्स पार्टी खे? मां इहो ई चवंदुमि त पीपल्स पार्टी खे मां हिन वक़्त ताईं इहो सम्झां थो त पीपल्स पार्टी मुल्क जी वाहिद उहा पार्टी आहे जेका मुकमल लिबरल, सेकुलर ऐं डेमोक्रेटिक आहे। हाणे उनजो जॾहिं बुनियादु पियो ओॾी महिल बि मुल्क में अमरियत हुई ऐं उन जेको स्लोगन ॾिनो अटे लटे ऐं जियारो, उनजी बि ज़रूरत हुई। ऐं इन खां अलावा जेको अमरियत जे ख़िलाफ़ु माण्हुनि जे अंदरि में उॿर हुयो, उहो उॿर ॿाहिरि निकितो। उनजे करे अवामी उनखे सपोर्ट मिली ऐं उन सपोर्ट जी मदद सां उहा मासिस में रही ऐं उन सपोर्ट जे करे ई आजिज़ दामरा साहब पीपल्स पार्टी जे सेनेटर सां गॾु। दामरा साहब अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम। आजिज़ दामरा साहब पीपल्स पार्टी जे हवाले सां सिंध टीवी नेटवर्क जे पारां इहे असां प्रोग्राम पिया कयूं। 50 साल पूरा थिया आहिनि। छा आहे तव्हांजो बहसियत पीपल्स पार्टी जे हिकिड़े कारकुन जे, हिकिड़े अॻुवान जे, कीअं था ॾिसो 50 सालनि जे पीपल्स पार्टी जे दौर खे? ॾिसो फयाज़, पाकिस्तान पीपल्स पार्टी पंहिंजे 50 साला हिकिड़ी डिघी तवील सियासी जदोजहद खां पोइ बतौर पार्टी अॼु बि पंहिंजी 50 जेका सालगिरह पई मल्हाए, उनमें खोड़ सारा लवाज़मात पीपल्स पार्टी ॾिठा, मुख़्तलिफ़ आमरियतुनि सां मुक़ाबला थिया, कारकुननि जी क़ैदोबंद, कोड़ा पायूं। इन सॼे मरहले में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे कारकुननि जी लीडरशिप पाण सां लाज़मी मलज़ूम रहिया। लीडरशिप पंहिंजी जान जी कुर्बानी ॾेई पार्टी खे ज़िंदा रखियो। उनमें अमरियतुनि जे दौर में हिकु डिघी जदोजहद रही। उन खां पोइ जेके इक़्तिदारी दौर रहिया पीपल्स पार्टी जा, उनमें जेतोणीकि मुदाख़लतूं रहियूं, पर उनजे बावजूदि माण्हुनि खे रोज़गार ॾियण जी पादाश में रेफरेंसिस खे मुंहुं ॾियणो पियो। माण्हुनि खे रोज़गार ऐं ख़िदमत करण जे पादाश में शहीद बीबी जो क़ैदो बंदो ऐं ख़ुदि शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जंहिं हिन मुल्क खे हिकु मुतफ़िक़ा आइन ॾिनो, एटम बम ॾिनो ऐं पार्लियामेंट जी मज़बूती लाइ जेको हुनजो किरदारु हो, उनजी पादाश में हुनखे पंहिंजी जान सां हथु खणणो पियो। ऐं पीपल्स पार्टी मुसलसल हुन रस्ते ते हलंदे अॼु 50 सालनि जी हिन मुल्क में हिकु मैच्योर पॉलिटिकल, अवामी ऐं डेमोक्रेट पार्टी तौर ते मौजूदु आहे।
धामना साहब हिकिड़ो व्यू पॉइंट इहो आहे त ज़ुल्फ़िकार अली भुट्टे साहब जो दौर जेको हुयो उनमें पीपल्स पार्टी जो इक़्तिदार जेको हुयो उनमें पीपल्स पार्टी ज़बरदस्त परफॉर्म कयो। बेनज़ीर भुट्टो साहब जो जेको दौर हुयो उनमें पीपल्स पार्टी इक़्तिदार जे बजाय जॾहिं अपोज़िशन में हूंदी हुई आमरियतुनि सां खे ललकारणु जदोजहदूं करणु, बेनज़ीर भुट्टो साहब जो दौर जेको हुयो उनमें अपोज़िशन में रही पीपल्स पार्टी जो किरदारु वधीक सगारो नज़र ईंदो हुयो, हुकूमतुनि में एॾो सगारो नज़र न ईंदो हुयो। जेॾो भुट्टे साहब जे दौर में जेको हिकिड़े मुख़्तसिर अरसे में हुकूमत में हूंदे अचीवमेंट्स थियूं। पर ज़रदारी साहब जे बारे में पीपल्स पार्टी जो जेको दौर आहे उन जे बारे में चयो वञे थो त शायदि हुकूमत में बि एॾी का सुठी नामाचारी कान थी ऐं अपोज़िशन में जे हवाले सां बि को एॾो सगारो किरदारु न रहियो। इहो हिकिड़ो व्यू पॉइंट आहे समाज में, तव्हां इनखे कीअं रिस्पॉन्स कंदव? ॾिसो, पीपल्स पार्टी ते या पीपल्स पार्टी जी सियासत ते खोड़ सारा सवाल उथंदा रहिया आहिनि, तनक़ीदूं थींदियूं रहियूं, उहे पंहिंजी जाइ ते। भुट्टे साहब जॾहिं पार्टी जो क़याम आंदो ऐं उन में जेके रिफॉर्म्स पंहिंजी गवर्नमेंट जे अंदरि कया, मूं चयो त उनजी काफ़ी क़ीमत अदा करणी पई पीपल्स पार्टी खे। ऐं ख़ुदि भुट्टे साहब जो अदालती क़त्ल जेको आहे उहो तारीख़ में अॼु बि सवाल या निशान बणियल आहे। उन खां पोइ ख़ुदि शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहब जॾहिं पार्टी जूं वागियूं संभालियूं त ख़ुदि बीबी ते अहिड़े क़िस्म जा सवाल उथिया ऐं तनक़ीद थींदी रही त शायदि भुट्टे साहब वारी लाइन में ई बीबी साहब जी लाइन में फ़र्क़ु आहे। पर बीबी साहब प्रूव कयो 32 सालनि जी हिकु अवामी जिदोजहद में। उन खां पोइ जॾहिं 73 जो आइन जो हुलियो बिगाड़ियो वियो आमरियत जनरल ज़िया जे दौर में, त पोइ उन खां पोइ ज़रदारी साहब जी हुकूमत ही हुई जंहिं प्रेसिडेंसी में वेही हिकु पावरफुल उहिदे खे पावरलेस कयो ऐं पार्लियामेंट खे स्ट्रेंथन कयो ऐं 18th अमेंडमेंट में सूबाई हुकूक बहाल कया सूबनि जा। ऐं ख़ासि तौर ते जेका 8हीं आईनी तरमीम हुई जंहिंमें आमिर ऐवान सदर में वेठल हिकु शख़्स खे पावरफुल करे छॾियो ऐं जमहूरी इदारनि ऐं माण्हुनि जे मैंडेट जी तौहीन कंदी पई वई, उनखे ख़ुदि ज़रदारी साहब पावरफुल कयो पार्लियामेंट खे। हिन मुल्क में हिकु क्लर्क बि पंहिंजे पावर सां कंप्रोमाइज़ न कंदो आहे, पर ज़रदारी साहब 18th अमेंडमेंट में ॾेई उहे तमामु जेके सूबनि जी फ्रस्ट्रेशन हुई उनखे ख़तमु कयो ऐं आइन खे असुल रूह मुताबिक़ बहाल कयो। ॾिसो, इहो ॿियो डिघो डिबेट थी वेंदो, पर मां तव्हां सां हिकिड़ी ॻाल्हि ते इहो पुछंदुमि त जेको तव्हां चओ था त बेनज़ीर भुट्टो साहब ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब जी लेगेसी खे अॻिते वधायो, पर जेको जेके दुनिया जा जेके तज्ज़िये निगार आहिनि, जेके स्कॉलर आहिनि, उहे इहो था ॾिसनि त भुट्टे साहब जे दौर में हिकिड़ी सोशलिस्ट मईशत ते भुट्टे साहब कमु कयो, हुन लैंड रिफॉर्म्स 2 दफ़ा अटेम्प्ट कया, उनखां अलावा हुन नेशनलाइज़ेशन खणी आए। बेनज़ीर साहब जो दौर जेको हुयो उहो उनजो बिल्कुलु उलट हुयो, उनमें नेशनलाइज़ेशन जी का ॻाल्हि न हुई, न को लैंड रिफॉर्म्स जी ॻाल्हि हुई, उनमें उहो सरमाएदारनि निज़ाम खे ऐं प्राइवेटाइज़ेशन उन्हनि शयुनि खे वधीक अती ॾिनी वई। तव्हांखे नथो लॻे त इहा मईशत जे पॉइंट ऑफ व्यू खां जेको ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो नज़रियो हुयो, बेनज़ीर भुट्टो साहब जो नज़रियो उनजे बिल्कुलु उबतड़ हुयो? ॾिसो फयाज़, पीपल्स मूं चयो त भुट्टे साहब जॾहिं पार्टी जो क़याम आंदो उहे सॼा रिफॉर्म्स ऐं उन खां पोइ मुल्क में हिकु मुसलसल 11 सालनि जी आमरियत, उन सभिनी हिकु आइन जो हुलियो बिगाड़े छॾियो ऐं उन्हनि सभिनी इदारनि खे कमज़ोर करण जी कोशिशि कई। ऐं उन में यकीनन शहीद बीबी जो जॾहिं दौर आयो 18 महीननि जो 88 खां वठी 90 ताईं, तव्हां ॾिठो त हुन में केतिरी मुदाख़लत थी रही, ख़ुदि आइनी तौर ते मुल्क जो वज़ीर आज़म केतिरो मज़बूत हो, इहो बि हिकिड़ो वॾो सुवाल आहे त जनरल ज़िया जे हुकूमत जे दौरान वज़ीर आज़म जेको अवाम जो डायरेक्ट मुंतख़ब इदारो हो ऐं उहे असेंबलियूं हुयूं, उन्हनि जी हालत कहिड़ी थी ऐं उनखे केतिरो पावरलेस कयो वियो हो ऐं उनखे केतिरो कमज़ोर कयो वियो हो। बावजूदि उन ॻाल्हि जी हिकिड़ी कोशिशि थी शहीद बीबी जे दौर में त 18 महीननि में आइन खे असुल रूह मुताबिक़ बहाल कजे, ताकि पहिरीं त प्राइम मिनिस्टर मज़बूत थिए, ताकि उन रिफॉर्म्स खे वरी पंहिंजे असुल जाइ ते वठी अचणु खपे। त ही मुदाख़लतूं जेके हुकूमतुनि जे अंदरि रहियूं, ख़ासि तौर ते भुट्टे साहब खां पोइ जी हुकूमतुनि ऐं पीपल्स पार्टी जी हुकूमतुनि में, त इहो हिकिड़ो एकेडमिक बहस ज़रूरु आहे त उन दौरान माण्हुनि जी ॻाल्हि करणु, माण्हुनि खे रोज़गार ॾियणु, टेक्नोलॉजी जेका आहे, जेका मिज़ाइल टेक्नोलॉजी आंदी, हिन मुल्क खे मज़बूती जी जेका क़ीमत भुट्टे ख़ानदान अदा कई आहे या पीपल्स पार्टी हुनजे कारकुन अदा कई आहे, इहो पिणु हिकिड़ो वॾो बहस आहे। 27 दिसंबर 2007 ते जॾहिं बेनज़ीर भुट्टो साहब जी शहादत थिए थी, उनखां पोइ जी जेका पीपल्स पार्टी आहे उहा असां जेका पीपल्स पार्टी जो ट्रेडमार्क कयो बीबी साहब जे दौर में, मसला ज़िया जो दौर, जदोजहदुनि जो दौर, उनमें वर्कर्स जेलनि में वञनि, फायूं कोड़ा, ऐं उनखां पोइ उहे मुज़ाहिरा, उहे चैलेंजिस आमिरतुनि खे, ख़ुदि मुशरफ जे दौर में बीबी साहब जेको आहे उन सॼे मामले खे चैलेंज कयो। पर हाणे जेको पीपल्स पार्टी जो ही 10 सालनि जो दौर आहे, यानी 27 दिसंबर 2007 खां वठी अॼु पाण 17 में वेठा आहियूं, इहो सॼो दौर असां पीपल्स पार्टी खे
जदोजहदुनि जे मैदान ते एजिटेशन जे मैदान ते उन तरह न ॾिठो आहे जेको बेनज़ीर साहिबा जे जेको 3 साल दौर में असांखे नज़र आई। ॾिसो जमहूरी दौर में इन ॻाल्हि में को शक कोन्हे त पीपुल्स पार्टी हींअर इक़्तिदार में आहे ऐं ज़ारिया इक़्तिदार में हूंदे पीपुल्स पार्टी आमरतुनि जे ख़िलाफ़ उन अपोजिशन जे दौर जे उन फार्म में तव्हांखे नज़र न पई अचे। ज़ारिया हुकूमत जे दौरान तव्हांखे परफॉर्मेंस ॾियणी आहे ऐं असां ॿियो चकर जेकॾहिं सिंध में पीपुल्स पार्टी हुकूमत में मौजूदु आहे त हींअर 2018 जी इलेक्शन में पीपुल्स पार्टी पंहिंजे ॿिन्ही दौरनि जे हवाले सां माण्हुनि वटि बीठी ऐं पोइ माण्हुनि जो डोमेन आहे त पीपुल्स पार्टी खे या मैंडेट वापसि था वठनि, इहो सवाल बाद जो आहे। बाक़ी आमरतुनि जे दौर में पीपुल्स पार्टी जी जेका तारीख़ी जदोजहद रही आहे, जंहिंमें कोड़ो बि आहे, जंहिंमें फांसी बि आहे, जंहिंमें फटको आहे, कैदो बंद जी सहूलियतूं आहिनि, जलावतूं आहिनि, इहे सभई मरहला अपोजिशन जे दौर में पीपुल्स पार्टी मूं चयो त ऐसन तरीक़े सां निभाया ऐं बतौर हिकु पार्टी जे उन्हनि सभिनी लवाज़मातुनि जे बावजूदि जॾहिं गोल्डन जुबली पाकिस्तान जी वाहिद पार्टी आहे जॾहिं इहा मल्हाए रही आहे त पोइ इहो क्रेडिट बहरहाल पीपुल्स पार्टी हुनजी क़यादत न वञे। तव्हांखे पंहिंजी गोल्डन जुबली मल्हाइण जूं मुबारकूं हुजनि ऐं तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांखे जॉइन कयो। जी शुक्रिया साहिबु, गुफ़्तगू तव्हां ॿुधी जेका धामरा साहिबु जीअं पंहिंजो पार्टी खे पेश था कयो त इहे जेके मुख़्तलिफ़ सवाल आहिनि इन वक़्तु समाज जे अंदरि त भई पीपुल्स पार्टी हाणे जदोजहद हुन जी पार्टी न रही आहे, हाणे शायदि उहा जोड़ तोड़ जी पार्टी थी वई आहे ऐं जेको पीपुल्स पार्टी जी लीडरशिप जेका अॻे जेका हूंदी हुई एॾी सघारी लीडरशिप हूंदी हुई जो उहा मासिस जे अंदरि तमामु पॉपुलर लीडरशिप हूंदी हुई। ज़रदारी साहिब जी क़यादत में जेका पीपुल्स पार्टी हले थी पई उहा जोड़ तोड़ जी वधीक एक्सपर्ट उन जी क़यादत नज़र अचे थी पई। हर को चए थो त बाबा हू जेका शतरंज जी जेका रांदि आहे उनमें जेको आहे गोटियूं अॻिते पोइते करण जो हू एक्सपर्ट आहे, पर जेको पब्लिक मासिस खे अट्रैक्ट कंदो हुजे या निकिरे त पंहिंजो जीअं बीबी साहिबा या ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खे जेका हिकिड़ी मासिस जी जेका पंहिंजो अट्रैक्शन जो हिकिड़ो ॾांव हो या जेको ॾात हुई उहो मतिलबु नज़र नथो अचे। ॿ रीज़न आहिनि हुनजा। हिकु त जेका उहा स्ट्रगल हुई उहा अमृत जे ख़िलाफ़ु हुई, उन खां पोइ वरी जेका बेनज़ीर जे दौर में तव्हांखे कुझु शयूं नज़र आयूं उहो बि इन वक़्तु हुयूं त उन महिल हिकिड़ी टकराव वारी सियासत पई हली। पर जेको गुज़िरियल 10 सालनि वारो दौर असां जॾहिं काउंट कंदासीं उन में जॾहिं बेनज़ीर साहिबा पाण वापसि आई त मिसाक जमहूरियत साइन करे आई त उन खां पोइ हीअ जेके हिन शइ खे ॾिसूं था त मिसाक जमहूरियत में इहा शइ बि शामिल हुई त हिक ॿिए जे लाइ ट्रबल क्रिएट न कयो वेंदो त जेका बि बिल्कुलु ईअं आहे। ईअं आहे पर माना इहो आहे त ॾिसो जेकॾहिं हू एजिटेशन वारी सियासत में विया पए त जिन फोर्सिस खे जमहूरियत वणे ई कोन थी उन्हनि खे अॻिते अचण जो मौक़ो पियो मिलियो, जंहिंजे करे मां इहो सम्झा थो त इन जे करे ई ऐं जॾहिं असुज़र रेवान सदर छॾे रहियो त हुन इहो क्लियर चयो त असां रोड जी सियासत न कंदासीं, पार्लियामेंट जी सियासत कंदासीं, इशू जी सियासत कंदासीं, पर रोड वारो एहतजाज न कंदासीं। त हीअ उन स्ट्रेटजी जो हिसो हुनखे तव्हां चई सघो था। हिकिड़ो वक़फ़ो वठूं था नाज़रीन, वठूं था वक़फ़ो। पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी 50 सालगिरह ऐं यकीनी तौर ते 50 साल पाकिस्तान पीपुल्स पार्टी केतिरनि जाइनि ते बहितर, केतिरनि जाइनि ते उनजे रोल ते तनक़ीद बि थींदी रही आहे। उनजो बहरहाल हिकिड़ो सगारो किरदारु पाकिस्तान जे सियासी मंज़रनामे ते रहियो आहे। उन ते गुफ़्तगू कयूं था। वठूं था हिकिड़ो वक़फ़ो, वापसि जे प्रोग्राम खे अॻिते वधायूं था असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, अचो प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा 50 साल पूरा थिया आहिनि। हुन 50 सालनि में पीपुल्स पार्टी मुल्क जे लाइ जेको कहिड़ा किरदार अदा कया आहिनि ऐं उनमें केतिरियूं मस्बत ॻाल्हियूं आहिनि, केतिरनि ॻाल्हियुनि ते उन ते तनक़ीद बि थींदी रही आहे। उन वाले सां अॼोके प्रोग्राम में असांजी गुफ़्तगू हलंदड़ आहे। सिंध टीवी जा डायरेक्टर न्यूज़ शोएब कुरैशी साहिब बि इन नशिस्त में असां सां गॾु। अचो था उन गुफ़्तगू खे अॻिते वधायूं। जी कुरैशी साहिबु, तव्हां ॻाल्हि पिया कई ज़रदारी साहिब जे दौर ते त उहो हुकूमतुनि जो दौरु आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि ॾिसो न, इमरान ख़ान वटि हिकिड़ी प्रोविंस जी हुकूमत आहे, पर इमरान ख़ान 4.5 सालनि खां वठी एक्टिव तव्हांखे मुतहरिक नज़र अचे थो पियो। उहो नवाज़ शरीफ़ जे हुकुमरानी खे चैलेंज कंदो थो अचे। रोड जी सियासत त ज़ाहिर सियासत आहे न, बेसिकली पॉलिटिक्स जेका आहे उहा मोबिलाइज़ेशन खां सवाइ तव्हां कीअं कंदो, जॾहिं तव्हांखे ख़बर आहे त असेंबली जे फ्लोर ते तव्हां वटि आहिनि हेतिरियूं सीटूं ऐं जेका हुकूमत आहे उनखे 2/3 खां वधीक जी अक्सरियत आहे, त पोइ तव्हां मोमेंटम ठाहिण लाइ त तव्हांखे रोडनि ते अचिणो पवंदो। जंहिंजे करे रोडनि ते न अचण जे करे जमहूरी पार्टियुनि जो, ख़ासि तरह पीपुल्स पार्टी जो न अचण जे करे उहो जेको
स्पेस हुयो उहो इमरान ख़ान भरियो ऐं इमरान ख़ान जी सपोर्ट में पंहिंजो कादरी साहिबु आयो ऐं हाणे तव्हां ॾिसो त उन स्पेस खे लबैक वारनि बि इस्तेमालु कयो त जॾहिं मुल्क जूं जेके लीडिंग पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि जॾहिं उहो उन जेके पंहिंजे प्रोसेस खां हटी करे ड्राइंग रूमनि में वञी वेंदियूं मासिस सां हुनजो कनेक्टिविटी कॉन्टेक्ट ई टुटी वेंदो त पोइ त ज़ाहिर आहे उहो स्पेस त आहे न उहो त माण्हुनि खे त उहो स्पेस खपे छाकाणि त हुकूमत सही त कोन पई थिए कोन था चई सघूं त नून लीग जी हुकूमत जेका 5 सालनि जी आहे उहा सही थी आहे या जीअं 10 सालनि खां वठी पीपल्स पार्टी ते हुकूमत करे थी पई त 10 सालनि खां वठी पंजाब जे अंदरि जेका हुकूमत आहे उहा त आहे नून लीग जी ऐं उते नून लीग जो शहबाज शरीफ़ जॾहिं वज़ीर अॻे दौर में हू चवंदो हुयो त ज़रदारी साहिबु प्रेसिडेंट हाउस मां हुनखे छिके रोडनि ते गिहलंदासीं हीअं कंदासीं हुनखां हे वठंदासीं हुनखां हो वठंदासीं उन वक़्तु पीपल्स पार्टी पंजाब जे अंदरि उहा पॉलिटिक्स छो न कई जेका अॼु इमरान ख़ान पंजाब जे अंदरि पॉलिटिक्स करे मुंहिंजे ख़्याल में आहिनि 2 टे रीज़न ऐं पाण हिननि ते ॻाल्हाईंदा रहिया आहियूं ऐं पीपी जी जेका सियासत जॾहिं ॻाल्हायूं था त असांजो गुज़िरियल जेको टेन्योर पीपी गुज़ारियो आहे उनखे ॿिन विसारणु घुरिजे त उन में जेका पीपी ते ख़ासि तौर ते आसूज़ादारी तनक़ीद थींदी आहे उहा इहा आहे त भई आसूज़ादारी पार्टी विञाई पर मां हिनखे ईअं ॾिसंदो आहियां त भई पीपी बिल्कुलु उन में अवामी तौर ते या थोरी डैमेज थी आहे पर हुन इहो कुझु कयो हुयो त आसूज़ादारी घटि में घटि 5 साल डेमोक्रेसी पाकिस्तान में क़ाइमु रहणु ॾिनी उन में हुन पंहिंजे तौर ते काफ़ी टबस खे ॾिठा ऐं इन में हुकूमत पंहिंजे वज़ीर आज़म हुनखे हथ धोइणा पिया ऐं खोड़ शयूं पर हुन सां गॾोगॾु अरिड़हीं तरमीम ॾिनऊं ऐं जेके आइनी क़दम उहे खयूं हाणे उन दौरान जीअं तव्हां ॻाल्हि कई शहबाज शरीफ़ एहतजाज कंदो रहियो त मां इहो सम्झां थो त पीपी छा आहे त इन पॉलिटिक्स खे रद्द कंदी आई आहे त भई तव्हां हुकूमत में वेठा हुजो ऐं तव्हां एहतजाज बि कयो त इहो ॿई शयूं गॾु नथियूं हली सघनि जेकॾहिं तव्हांखे किन इशूज़ ते इख़्तिलाफ़ आहिनि त इन जा इदारा मौजूदु आहिनि ऐं इदारनि जी जेका मज़बूती जी ॻाल्हि करण जे करे ई मुंहिंजे ख़्याल में उहे हिन पॉलिटिक्स सां अलॻि थिया आहिनि पर हिन जो हिकिड़ो ॿियो रीज़न बि आहे त पीपी हाणे अवामी तौर ते इन पोज़ीशन में न रही आहे जो हू माण्हुनि खे ॿाहिरि कढनि हीउ जेको गुज़िरियल 5 साल में 5 साल जेको लूज़ कयो अथऊं उन में हिननि खे वरी साॻे मासिस में वञण लाइ वरी हिननि खे टाइम खपंदो जंहिंजे करे बि थोरो अवॉइडिंग रहिया आहिनि। मां चवां थो टाइम खपण खां वॾो मसइलो 3 मामला मूंखे जेके नज़र अचनि था हिकिड़ी ॻाल्हि इहा त पीपल्स पार्टी जो जेका अॻे क़यादत हुई न मिसाल तौरु ज़ुल्फ़िकार अली भुट्टो या बेनज़ीर भुट्टो साहिबा हुई उन्हनि जे अंदरि हिकिड़ी वॾी पंहिंजो उन्हनि जी शख़्सियत वॾी ॾाढी गहरी शख़्सियत हुई हमागीर क़िस्म जी शख़्सियत हुई उहे दानिशवरनि सां बि वेंदा हुया उहे जर्नलिस्ट सां बि वेंदा हुया उहे जेको फ्यूडल्स सां बि वेंदा हुया त उहे जेको आहे स्टूडेंट्स सां बि वेंदा हुया उहे औरतुनि सां बि वेंदा हुया त उहे ॿारनि सां बि वेंदा हुया मतिलबु उहे तमामु वॾा जेके एक्सपर्ट आहिनि मुख़्तलिफ़ उन्हनि सां बि हुननि सां कचहरी कंदा हुया ॿई जेको ऑक्सफोर्ड लिटरेट हुया पंहिंजो 12 जी हुनजी तालीम हुई ऐं उते उन्हनि हिकिड़ो एक्टिव रोल अदा कयो उनजी भेट में जेका ज़रदारी साहिब जी जेका आहे उहा वुसत न आहे त ज़रदारी साहिबु हीअं वञे मासिस जे अंदरि वेहे हारियनि सां जीअं ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जा फुटेज ॾिसंदा आहियूं हारियनि सां वेही रहियो जेको आहे कंहिंखे भाकुर पातई कंहिंखे अहिड़े तरह जो ज़रदारी साहिबु जेस्चर ॾिनो बि हुयो मुंहिंजे ख़्याल में 2010 जी बोर्ड जे वक़्तु पर इहो जेस्चर जे तौरु ॾिनो वञे था ही उनजी कॉपी कनि था जीअं कॾहिं शहबाज शरीफ़ बि कॉपी करण जी कोशिशि कंदो आहे हीअं करे पंहिंजो माइक उछा हलण जी कोशिशि कंदो आहे या कॾहिं कॾहिं इमरान ख़ान जेको आहे इहो तासुर ॾियण जी कोशिशि कंदो आहे ॼण जो त हू पर हुननि ॿिन्ही ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं बेनज़ीर जे अंदरि इहो नेचुरल इनहेरेंट उन्हनि जे अंदरि जेको आहे पंहिंजो उहो हुयो इहा हिकिड़ी ॾात हुई या ॾाम हुयो हीउ जेको आहे उन तरह जी हिननि जी नंबर 1 न लीडरशिप जी क्वालिटीज़ इन एस्पेक्ट ते मां ईअं नथो चवां त हुन में आहिनि छाकाणि त पाण जॾहिं चऊं था त भई ज़ाहिर आहे पॉलिटिक्स जे अंदरि जोड़ तोड़ बि हिकिड़ो जेको आहे तमामु वॾो एलिमेंट आहे उनमें ज़रदारी साहिब जहिड़े हुन सां परफॉर्म कयो आहे जीअं बकौल तव्हांजे ऐं सभु माण्हू मञनि था त भई पहिरियों दफ़ो पाकिस्तान में जमहूरियत 5 साल पूरा कया आहिनि ज़रदारी साहिब जे लाइ त उहो ॻाल्हियूं पंहिंजी आहे पर हीउ जेको एस्पेक्ट आहे हिकिड़ो खुटल आहे ॿियो जेको आहे पीपल्स पार्टी जी तनज़ीम टुटी वई आहे अॻे जेको कारकुन हुयो जेको जियालो हुयो जेको हेठां खां वठी मथे ताईं उनजो जेको सबबु मूंखे नज़र अचे थो पियो उनजो सबबु इहो आहे त हिननि नई भर्ती जो तस्वर ख़तमु थी वियो आहे कारकुन साज़ी कारकुन ठाहिण माण्हुनि खे मिलाइण भर्ती सां गॾोगॾु मां जीअं अॻु में अर्ज़ु कयो त जंहिं वक़्तु जो गुज़िरियल पीपी जो दौर हो उन में हू अवाम त छा माना कारकुन खां बिल्कुलु कटिजी विया न पर पहिरियों त कारकुन जो हिननि खे पहिरियों डैमेज त थियो बेनज़ीर भुट्टो साहिबा जेको ॿाहिरि हली वई पर उहा वन वे आर अदर वे कारकुन सां राब्ते में हुई तंहिंजे करे ई तव्हां ॾिसो त 18 अक्टूबर ते एॾो वॾो क्राउड गॾु थियो पर
पोइ उन कारकुन खे जेको वरी उनखे मेड़े सहेड़े जेको गॾु करे उनखे हलाइणो हूंदो आहे तंज़ीम जे अंदरि, उहो कमु कोन्ह थियो। मिसाल तौरु असां वटि इहो थियो भई सीटूं ॾियो, अब आहे 5 सीटूं महारनि खे आयूं, अब आहे सीटूं जेको आहे पंहिंजो हुनजो इहो रीज़न तव्हां हुनखे चई सघो था त भई जेका उन वक़्तु जेका बेनज़ीर सां या भुटे सां जेके माण्हू शामिल हुया उहे पाण ॿिए हिकिड़ा उन्हनि जा नज़रियाती उन्हनि जा बाक़ाइदे उन्हनि जा कारकुन हुया, नज़रियाती कारकुन हुआ। सही ॾिसो न, सफ़दर अब्बासी जहिड़नि माण्हुनि जो या जेको आहे पंहिंजो हिननि जो जेको रोल आहे पंहिंजो इहे जेके वर्कर क्लास जा माण्हू हुया, ख़ुदि आजिज़ धामरावर हाणे वारी पीपी में उहे माण्हू शामिल न आहिनि, जंहिंजे करे उहो अवाम पंहिंजे कारकुन खां कटियल आहिनि। कारकुन तंहिंजे करे मूंखे जेको अॻे भेरे बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु जेका तंज़ीम साज़ी जो फ़ैसिलो कयो, मूंखे उन मां लॻो त पीपल्स पार्टी शायदि इन ॻाल्हि खे महसूसु करे वरितो आहे त असांजी हेठि तंज़ीम साज़ी जेका आहे उहा कमज़ोर थी आहे, करणु घुरिजे, तंहिंजे करे हुननि इहो एफर्ट वरिती। पर मूंखे उहा बि जेको एफर्ट लॻी उहा काफ़ी कॉस्मेटिक ऐं मैनेज्ड हुई। मां भाई 5 माण्हू जेको आहे 50 माण्हू शोरो साहब वठी आयो, 60 माण्हू जेकॾहिं पंहिंजो मौला बख़्शान जो वठी आयो, 20 माण्हू भुरगड़ी वठी आयो, माना हैदराबाद जे अंदरि माना इन तरह जा हुया। बाक़ी जेको हू हूंदो आहे भई हिकिड़ो कारकुन आहे जेको कंहिंजो माण्हू हुजे या न हुजे, पर उहो मुसलसल हलंदो थो अचे ऐं हुन मां उहो थींदो थो अचे ऐं उहो जेको आहे उन तरह जी ॻाल्हि न थी। ठीकु आहे न। सो हाणे 2 ॻाल्हियूं आहिनि, हिकिड़ो आहे क़यादत जो मसइलो, ॿियो आहे कारकुननि जो मसइलो। टियों जेको ॻाल्हि आहे, टीं ॻाल्हि जेका मां सम्झां थो त उहा पीपल्स पार्टी जेका ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जे दौर में हुई, उन पीपल्स पार्टी अची चयो त भई 22 ख़ानदान मुल्क जी मईशत ते क़ाबिज़नि, पोइ उन नेशनलाइज़ेशन जी पॉलिसी ॾिनी ऐं उनखां पोइ हुननि जेको आहे चयो त भई ज़मीनूं सभु जागीरदारनि वटि आहिनि, लैंड रिफॉर्म्स जी ॻाल्हि कई। त भुट्टे साहब वटि हिकिड़ो अवाम दोस्त इक़्तिसादी प्रोग्राम हुयो, उनजे बुनियाद ते पीपल्स पार्टी बाक़ी ॿी जेका मुल्क जूं पार्टियूं हुयूं उन्हनि खां बिल्कुलु हिकिड़ी मुख़्तलिफ़ पार्टी लॻी पए, जंहिंजे करे उन वक़्त जो जेको वर्किंग क्लास हुयो, यूथ हुया, उहे उन सां गॾिया। बेनज़ीर साहिब जो दौरु जेको हुयो उहो पीपल्स पार्टी जो हुयो अमरियतुनि सां टकराव जो दौरु। उनमें हुयो त असां जमहूरियत बहाल कंदासीं, असां बिल्कुलु जेको आहे पंहिंजो जमहूरी इदारनि खे मुस्तहकम कंदासीं ऐं अमरियतुनि सां विढ़ंदासीं। उनजे लाइ बेनज़ीर साहिबु आहे, नुसरत भुट्टो साहिबु आहे, उनखां अलावा जेको आहे ॿिया क़यादत उहे जेलनि में विया, हर शइ थियो ऐं इहो सॼो सिलसिलो हलियो। हाणे जेका पीपल्स पार्टी आहे वरी जो 73 जो आहिनि उहो बि ज़रदारी साहिबु आख़िर में बहाल करे छॾियो गुज़िरियल भेरे। हाणे पीपल्स पार्टी वटि नज़रियाती तरह ते कहिड़ी लाइन उहा हुअणु घुरिजे जेका उन जंहिंजे बुनियाद ते साथ। हाणे हर को चए थो भाई मुल्क जेको हले थो पियो इहो ई मुल्क हलाइणो। हाणे न मईशत में का तब्दीली आणणु चाहिनि था, न हुन वटि ॿियो को इन तरह जो प्रोग्राम आहे, न लैंड रिफॉर्म्स जी ॻाल्हि आहे, न मईशत जी तब्दीली जी ॻाल्हि आहे, न को इन तरह जी ॻाल्हि आहे। या ज़ुल्फ़िकार अली भुट्टे साहिब जो जेको दौरु हुयो उनमें जेको हुयो त भई असां एंटी इम्पीरियलिज़म जी पॉलिटिक्स कंदासूं, जेको एम्पायर्स आहिनि उनजे ख़िलाफ़ु जेको आहे भुट्टो साहिबु जेको अमेरिका जे ख़िलाफ़ु तकरीरूं कंदो हुयो। बेनज़ीर साहिब जे दौर में उहा बि पीपल्स पार्टी लेगेसी उतां बि सुरी पुरी अॻिते परे वञी बीठी ऐं हाणे त जेको आहे बिल्कुलु जेको आहे आख़िरी में जेका डील थी। मां हिनखे ईअं थो ॾिसां, मां जीअं शुरूआति में अर्ज़ु कयो त पाकिस्तान में पीपल्स पार्टी खे हिन वक़्तु बि लिबरल सेकुलर ऐं डेमोक्रेटिक फोर्स सम्झो वञे थो ऐं जेतोणीकि जेके उहे मसइला डेमोक्रेटिक फोर्स ॾिसो उनजे पंहिंजे रूह में उनखे ॾिसो। तव्हां उनखे पीपी जी इनखे स्ट्रगल खे तव्हां कोन था इनकार करे सघो त पीपी ईअं कोन थी करे सघे त माना उहा कंहिंजी लाइन ते वठी अचे। सो हिन वक़्तु इहो हिन वक़्तु बि हुनजे लाइ इहा मौजूदु आहे स्ट्रगल जी त पीपी जमहूरी इदारनि जी मज़बूती जी ॻाल्हि कंदी रही आहे। जमहूरी इदारनि जी मज़बूती कल्ह अमृत मां जॾहिं जान छॾाइण वारे वक़्तु त हुई बिल्कुलु ओॾी महिल त जमहूरियत जी बहाली हुई ऐं जमहूरियत बहाली खां पोइ जमहूरी इदारनि जी मज़बूती आहे ऐं उन में हर इदारे खे पंहिंजे कमु करण जो ॾियण जो पाबंद बणाइणु इहा शइ मौजूदु आहे। हिन वक़्तु पाकिस्तान लाइ चैलेंजिस अॻु जी भेट में अञा वधी विया आहिनि। इंतिहा पसंदी जो जेको ख़तरो आहे ऐं दहशतगर्दी जा जेके पीपल्स पार्टी सलमान तासीर खे जॾहिं शहीद कयो वियो, पीपल्स पार्टी उनजो लाइ को वॾो इज्तिमा बि न करे सघी। पर तव्हां ॾिसो त पाकिस्तान में पार्टी पीपल्स पार्टी आहे जंहिं पंहिंजी क़यादत वञाई आहे दहशतगर्दी में। बेनज़ीर भुट्टो जो ॾिसो न, मां तव्हांखे इहो चवां थो 2007 जो डिसंबर ताईं वारी पीपल्स पार्टी जेका आहे उन जो टेक्सचर ॿियो हुयो बिल्कुलु। सो मां इहो चवंदो त तव्हां इन्हनि 10 सालनि खे इन मां डिवाइड कयो। 5 साल उहे पीपी जे खाते में बिल्कुलु काउंट करे सघंदा। हीअ 5 साल जेके सिंध गवर्नमेंट में मौजूदु आहिनि इन्हनि खे इन खे शामिल नथा करे सघो छो त इन में पीपी जेके मथे सतह ते फ़ैसिलनि में शामिल न आहे। हाणे उहो छो न आहे शामिल, उन जा बि रीज़न इहा आहिनि त बुनियादी जेका तज़ाद हिते जंहिं शइ ते असां सदाईं पिया ॻाल्हाईंदा रहिया आहियूं उहा इहा ई आहे
त अरिड़हीं तरमीम खां पोइ बि सूबनि खे उहा ख़ुदि मुख़्तियारी न मिली आहे जेका आइन में वञी ज़मानत जी ॾिनी वई आहे। सिंध हुकूमत लड़ंदी रहे थी त फलाणा फलाणा फ़ैसिला CCI में खणी वञो, CCI कोन थी करे। सिंध हुकूमत लड़े थी। कुरेश साहब हाणे ॾिसो पाण वेठा आहियूं, पीपल्स पार्टी जे दौर में सिंध हलाईंदो हुयो रहमान मलिक, कॾहिं बाबर अमान। कहिड़ा मसइला पीपल्स पार्टी CCI में खणी वई जेको हाणे नथा खणी वञनि? पीपल्स पार्टी रिवायतूं हेड़ियूं रखंदी। ॾिसो पीपल्स काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट जो परमानेंट सेक्रेटरी ठहणु घुरिजे। बिल्कुलु ठाहियो पीपल्स पार्टी, उनजो बुनियाद रखे न ठाहियूं न ठाहियूं। हलो वरी जेको आहे पीपल्स पार्टी जेको आहे उहे जेके काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट जूं जेके मिनिस्ट्रीज़ आहिनि उहे वफ़ाक़ी वज़ीर न रखिणो आहे, उन्हनि जे वज़ीरनि पंहिंजो उहे जेके काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट खे फ़ैसिला करणा हूंदा। हाणे उहे जेको कहिड़ा फ़ैसिला, इहो रेलवे जो वज़ीर हुयो पीपल्स पार्टी जो वक़्त में, इहो जादे मंगरो साहब फंक्शन लीग वारनि सां अलायंस जादे मंगरो साहब हुयो, ऐं पंहिंजो उनखां पहिरियों जेको आहे पंहिंजो हू बिलोर साहब हुयो, जादे मंगरो बि हुयो, ममलकती वज़ीर। हा, त हाणे इहे वज़ीर हुया ऐं उनखां पोइ जेको आहे पंहिंजो इहो ऑयल एंड गैस जा वज़ीर रखियो। मां उहो ई तव्हांखे अर्ज़ु कयो त ॾिसो तव्हां जंहिंमहिल जमहूरी इदारनि जी मज़बूती ॻाल्हि कयो था त जेके अरिड़हीं तरमीम ते जेके शयूं मुंतक़िल थियनि थियूं त हीउ हिकिड़ो जेके ब्यूरोक्रेसी आहे उहा शयूं छो नथी मुंतक़िल करे ऐं छो हिते रंडकूं विधियूं थियूं वञनि त कमु करणु नथो ॾिनो वञे, इहो त हिकिड़ो वॾो डिबेट आहे न। मां उहो ई चवां त हिन वक़्तु बि जेकॾहिं स्ट्रगल जी लाइन बिल्कुलु मौजूदु आहे, इन त न आहे, पर गवर्नेंस जा इशूज़ आहिनि, मैनेजमेंट जा इशूज़ आहिनि, कुझु गवर्नेंस जा इशू आहिनि, कुझु तव्हां जेकॾहिं हिनखे गवर्नेंस जा इशूज़ चई सघो था त जेको मतिलबु त हीउ जेको जंहिं ते सुप्रीम कोर्ट अॼु कावड़ी आहे, कल्ह इस्लामाबाद को हाई कोर्ट कावड़ी जी हुई, जेको धरणे वारनि सां जेका डील थी आहे त उहो छा आहे बाक़ी मतिलबु त जंहिं नमूने सां जेको डील थी आहे, मुआइदो थियो आहे, उन ते त हर कोई तो आंगुर खणे न। त जेकॾहिं ॾिसो जेकॾहिं गवर्नेंस सिर्फ़ु गवर्नेंस जो मसलो आहे न, लास्ट टाइम बि धरणो लॻो नवाज शरीफ साहब, ॾिसो राहिल शरीफ खे पाण चई सिर्फ़ु गवर्नेंस, लास्ट टाइम बि धरणो लॻो नवाज शरीफ राहिल शरीफ खे पाण चयो, पोइ वरी बयानु ॾिनई को पंहिंजो अची बयान में पार्लियामेंट में त मान अचियो आहे हुननि जे चवण ते, पोइ वरी ISPR त वज़ाहत कई, हुननि जे चवण ते न, हिननि जे चवण ते असां मदाख़लत कई आहे। हाणे बि हिननि पाण चयो त भई असांखे रेस्क्यू करे ॾियो, त जॾहिं हुकूमत चवंदी हिकिड़े सालिस जे रोल जे लाइ त हुकूमत आइन जे आर्टिकल 145 जे तहत उनजी मदद घुरी आहे। 145 इहो ऑफिशियली जेको हुन नोटिफाई कयो इहो ऑफिशियली आहे, बाक़ी ॿिया जेके मां उहो ई चवां पियो त ॾिसो गवर्नेंस सिर्फ़ु गवर्नेंस न आहे त माना तव्हांखे जेका साम्हूं नज़र अचे थी हुकूमत उहा ई सॼो कुझु हलाए थी मामला, ईअं न आहे। अञा पाकिस्तान में अञा इन तरह सां क़िस्म जी जमहूरियत मज़बूत न थी आहे जो असां चई सघूं हिनखे। बहरहाल कुरेश साहब तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन गुफ़्तगू तव्हां ॿुधी पाकिस्तान पीपल्स पार्टी जा 50 साल ऐं उहे 50 साल पाकिस्तान जे सियासी मंज़रनामे ते पीपल्स पार्टी जो तमामु वॾो किरदारु आहे। पर शोएब कुरेश साहब जी हिकिड़ी ॻाल्हि जेका आहे उहा इहा आहे त मुल्क जे अंदरि अॼु बि लिबरल प्रोग्रेसिव ऐं सेक्युलर आइडियाज़ रखंदड़ हिकिड़ी सघारी सियासी पार्टी जी ज़रूरत आहे, जेका पीपल्स पार्टी जे लाइ हिकिड़ो स्पेस आहे जेकॾहिं पीपल्स पार्टी उहो रोल अदा करे सघणु चाहे। पर जीअं त उन में तमामु घणा ख़दशात आहिनि, तमामु घणा ख़तरात आहिनि, ऐं उहे ख़तरात जेके आहिनि उहे बेनज़ीर भुट्टो साहिब आहे उन्हनि ख़तरनि खे मुंहुं ॾिनो ऐं उन्हनि जे करे उनखे शहादत नसीब थी, ऐं सलमान तासीर साहब बि उन पैटर्न ते हलंदे पंहिंजी जान जेका आहे उहा क़ुर्बान कई ऐं शहीद थियो। ईअं ई जेको आहे NP जे तरफ़ां बशीर बिलोर ऐं पीपल्स पार्टी जे शहबाज़ भट्टी बि ईअं उन सेक्युलर लिबरल ऐं प्रोग्रेसिव आइडियाज़ जे करे शहीद थी पंहिंजी जेको आहे जानियुनि जूं क़ुर्बानियूं ॾिनियूं। हाणे पीपल्स पार्टी उन स्टाइल में जंहिं स्टाइल में बेनज़ीर भुट्टो साहिब अची फंडामेंटलिज़म खे ऐं टेररिज़म खे चैलेंज कंदी हुई, हाणे पीपल्स पार्टी उहे चैलेंज कंदी या न कंदी, उहे रिस्क खणंदी या न खणंदी, इहे बुनियादी सवाल आहिनि जेके पीपल्स पार्टी जी क़यादत खे अॼु जॾहिं 50 सालगिरह जे मौक़े ते हू गॾु थियनि था, इज्तिमा कनि था, इहे उन्हनि खे फ़ैसिला करणा पवंदा। बाक़ी जेका जोड़ तोड़ जी सियासत आहे उहा त सभई पार्टियूं कनि थियूं पियूं, उनमें शायदि पीपल्स पार्टी बि हिकिड़ी आहे प्लेयर आहे, त अहिड़े क़िस्म जी रांदि ॿियूं धुरियूं ॿियूं पार्टियूं बि कनि थियूं पियूं। पीपल्स पार्टी जो जेको बुनियादु आहे, जेको उनजी लेगेसी आहे, उहा जदोजहद उनजी लेगेसी आहे, उहा लिबरल ऐं प्रोग्रेसिव ऐं सेक्युलर आइडियाज़ जी लेगेसी आहे। पीपल्स पार्टी उन्हनि आइडियाज़ जे बुनियाद ते केतिरो अॻिते वधंदी, इहो हिकिड़ो बुनियादी सुवालु आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त पीपल्स पार्टी जेका शुरूआति कई हुई उहा प्रो पीपल सियासत हुननि शुरू कई हुई, अवाम दोस्ती जी मईशत, अवाम दोस्ती जी सियासत जी ॻाल्हि कई। पर हाणे पीपल्स पार्टी जेका नज़र अचे थी पई उन जो कारकुन ऐं अवाम मां वेसा घणो तब्दील थी हलियो वियो आहे पंहिंजो एलीट्स ऐं
इलेक्टेबल्स ॾांहुं इहो जेका रविश आहे ख़ुदि इहा पीपल्स पार्टी जे पॉपुलरिटी में उनजो बि हिकिड़ो नेगेटिव इम्पैक्ट पियो आहे। प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजे मेज़बान फयाज़ नाशकिन इजाज़त सां गॾु।